टंडोला हयाट ज़िले ला सैयद सलीम शाह जे बतौर SSP मुक़रर थियण ते अवाम पारां ख़ुशि आमदीद कई वञे थी। तबसरो मंसूर कालरो। टंडोला हयाट ज़िले जी अवाम जूं नेठ दुआऊं क़बूल थियण जो शर्फ़ हासिल करे चुकियूं आहिनि जो पुलिस खाते जे बरजस्तो पुलिस ऑफिसर SSP टंडोला हयाट जनाब सलीम शाह साहिब जे ॿीहर मुक़रर कई वई आहे। टंडोला हयाट ज़िलो जेको ख़ासि तौर मंशा जे हवाले सां बदनामीअ जा अफ़सोसनाक रिकॉर्ड क़ाइमु करे चुको आहे, तंहिं ज़िले खे अवामी ख़्वाहिश ऐं दुआउनि जे बदिले सैयद सलीम शाह जी बदिली थी ॿीहर मुक़ररी थियण ते ख़ुशीअ जा इज़हार थिया आहिनि। हितां जे इंसान दुश्मन मंशात फ़रोशनि चोरनि लुटेरनि लाइ यकीनन ही बदिली ॻरी ख़बर सम्झी वेंदी, पर आम माण्हू ज़िले जे हमदर्द इंसाननि समाज जो ख़्यालु रखंदड़ रहवासियुनि लाइ साईं सलीम शाह जी मुक़ररी ते ख़ुशी थियण जूं ख़बरूं रिपोर्ट थियण मां उमेदुनि जी कामयाबी सम्झी वञे थी। टंडोला हयाट ज़िले लाइ SSP जे हिन ताज़ी मुक़ररी ते भली कार कजे थी। असांजा ही ख़ुशबूदार गुल क़बूल पवनि।